आज मैं तव्हांखे साई भाॼी ठाहिण सेखारींदीमांव। साई भाॼी, अच्छा, ही त सिंधियुनि जी फेमस भाॼी आहे। हाँ, सिंधी त पहिरियों ई शुरूआत साई भाॼी खां कंदा, ॿियो कुझु न त चवंदा साई भाॼी पुलाव ठाहियो। इहो सभिनि खे वणंदी आहे भाॼी। हाँ, अॼु मां तव्हांखे साई भाॼी सेखारियां। हुन लाइ त पहिरियों साई भाॼी, पटाटो, वाङण, टमाटो, थूम, हैड, ॻाढ़ो मिर्च, लूण, बसर, अदरक, साओ मिर्च, चणनि जी दाल ऐं भाॼी ठाहिण जे लाइ तेल ऐं पाणी। हींअर खाली थोरो विझंदासीं, पोइ मथां ऐं थूम जी वघार ॾींदासीं, पोइ वरी मथां 2 चिमचा पोइ मथां विझंदासीं। हींअर 2 चिमचा मां विधा आहिनि। हिन में बसर विझंदासीं। ई बसर तव्हां केतिरो विधो अथव? बसर हिकिड़ो ई। अच्छा। हिकु चिमचो अदरक जो। हिनखे गुलाबी कलर न कबो। अच्छा। हिनखे बसि ईअं पचजी वञे, थी वञे, बसर में तरिजी वञे, इहो तेल में। मथां मिर्च, 2 मिर्च मां कटिंग करे रखिया आहिनि, उहे विझंदासीं। टमाटो, टमाटा तव्हां केतिरा कटे रखिया अथव? 5 टमाटा आहिनि। छो इहा साई भाॼी थोड़ी खट्टी हूंदी आहे त वणंदड़ लॻंदी आहे, त हिन में टमाटा वधारे पवंदा आहिनि। हा, टमाटो विधोसीं ऐं हिन में पटाटो सभु गॾी विझी छॾींदासीं। हा, ऐं हिन जी हिकु ख़ासियत आहे, इहा भाॼी सिपरीअ में ठाहिण सां जाम सुठी ठहंदी आहे। अच्छा। ऐं कुकर में त अॼुकल्ह छा थी कनि, कुकर में सीटी वॼाए थी वियो, इहो न, मगर हिन सिपरीअ में जेकी भाॼी ठहंदी न जाम मस्तु ठहंदी आहे। जेकी सिपरी भाॼी टेस्ट ई अलॻि हूंदी आहे। हा। वाङण विधो मां, वाङण हिकिड़ो ई खाली कटिंग करे विधो, उहो विधोसीं। पोइ चणनि जी दाल पिसाए रखी आहे 1/2 कलाक अॻु, उहा विझंदासीं। ऐं हिन में असां लूण स्वाद अनुसार, ॻाढ़ो मिर्च, हिन में ॻाढ़ो मिर्च घटि पवंदो, छो साई भाॼी आहे न त साओ कलर ॾिसण में सुठो लॻंदो। त हिन में असां 1/4 चिमचो ॻाढ़ो मिर्च विझंदासीं। हैड 1/4 चिमचो, ऐं हिन सभिनी खे 2 मिंट जे लाइ असां ढक ॾेई करे सिजाइण रखंदासीं, पोइ साई भाॼी विझंदासीं। साई भाॼी मां धोई करे तयार करे रखी आहे, ॾिसो सिजी आहिनि। सॼी घुमी वई आहे, वेल खाइजी वई आहे। हिन में असां पाणी विझंदासीं, 1 गिलास खन पाणी विझी करे पोइ सिजाइण वरी रखी छॾंदासीं पालक खे। जेसिताईं साई भाॼी भुॼे तेसिताईं मथां ताईं पाणी अची वञणु घुरिजे, साई भाॼी हेठि हुजे। अंदाज़े सां केसिताईं सिजाइण रखबो? हिन खे 15 मिंट लॻंदा, सिपरी में था ठाहियूं न, कुकर में ठाहियूं त सीटी वॼी वञे 5 मिंट में ठही वञे, ऐं हीअ हाणे 15 मिंट हिन खे लॻंदा सिजाइण। भाॼी ॾिसो
खुशबू तो जाम सुठी थी अचे। साई भाॼीअ जी त ॻाल्हि ई अलॻि आहे। हाँ हिन जहिड़ी का भाॼी न। ऐं सिपरीअ में ठाहिण सां त कुझु वधीक ई टेस्टी थी वेंदी आहे। हाँ हाणे वही भाॼी हिते ठहे पई, सिम ते जैसे पई आहे, असां वघार जी तयारी कयूं। असां थूम जो वघार ॾींदासीं न। त हिन में पहिरियों तेल विझंदासीं, 2 चिमचा पहिरियों हेठि विधासीं हाँ। ऐं 2 चिमचा हाणे विझंदासीं। तेल गरम थी वियो, विझूं था थूम। थूम थोड़ी गुलाबी कलर थे तेसिताईं तरबी। घुमाए जीअं सभिनी पासे थूम तेल टेस्ट थी वञे। सर्व था कयूं। जाम मजेदार है, जाम टेस्टी है। थैंक यू। थैंक यू छाया जी।